मुसलमान भाइरो जेका मु आयत कुरान शरीफ जी तमाम जे सामू बयान कई खल्ला के रब्बुल आलमीन उन कुरान करीम जी इन आयत में पांजो फैसलो तो बुधाए। कुरान फरमाए तो वकज़ा रब्बुक फैसलो कवा तुझे रब आई बिरोइन के खबर आ त फैसलो छाके चेबो आ। एकड़ो होंदो आ मशवरो सलाह कचहरी बयो फैसलो। फैसलो चेबो आ उन आखिरी गाल के जेखा पो चूं चरा इधर उधर अगर चे मगर चे यो कुछ भी कोन हलंदो फैसलो थियल। मजान फैसलो ही बस आखिरी गाल आ। इन्हें जे करे कुरान अब फरमायो त आखिरी गाल कयामत ताईं या थव वकज़ा रब्बुक रब फैसलो करे छजो आ। ब फैसला एक अल्लाह ताबुदू इल्ला इया के जीब इबादत न करियो हुन खां सवा रुगो अल्लाह जी इबादत करनी है। ला ताबुदू न करियो इबादत कंहिंजी इल्ला इया मगर उनजी कंहिंजी राजा चो नौजवान कंहिंजी पहिरियों फैसलो इया त अल्लाह खां सवा कंहिंजी इबादत न आहे करणी। छो जो असां के भी खालिस शे खपंदी आ रब के भी खालिस इबादत खपंदी आ। जेकरे तव्हां के माखी मिले खंड मां ठहियल हुजे तव्हां पसंद न कंदो छो जो मिलावट आ। जेको सब जी इबादत कंदो रब के भी उहा इबादत नथी खपे छो जो मिलावट आ। असल माखी जा पेशाब जाम दींदा से पर असल वठंदा से रब नेमतूं भी जाम कंदो पर असल इबादत वठंदो खालिस। अल्लाह जो कुरान फेज़ तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान और मुई बिरोई जागयो मुसलमानों जरा तवज्जो फरमायो। कुरान पाक फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वकज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैनि इहसाना यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। राजा जो सुभान अल्लाह। मुसलमानों कुरान फैसलो बुधायो पेरियों फैसलो इया अल्लाह का सवा कंहिंजी इबादत ना है करनी। इबादत रुगो अल्लाह जी आ। अगर सजदो इबादत आ तो सजदो अल्लाह का सवा बेजो कोने। इबादत अल्लाह जी तो सजदो भी अल्लाह जो आ। अगर रुकू इबादत आ तो रुकू भी अल्लाह जो आ छो जो इबादत अल्लाह जी आ। मुश्किल में पुकारन इबादत आ तो मुश्किल में अल्लाह के पुकार बो बास बासन इबादत आ तो बास अल्लाह जे नाले जी बास भी खैरात इबादत आ खैरात अल्लाह जे नाले ते आ। तवाफ इबादत आ तवाफ अल्लाह जे नाले आ। चवंदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह। मां पुछाव जवाब जोर सां ॾिजो छो जो खालिस मुखलिस आहियूं। इबादत कंहिंजी करणी आहे राजा चो
ये तो मुजाहिद स्टेज ताम चवंदा सभई न तो स्टेज ते हूंदा न कपड़न की इस्त्री खराब थींदी है गलाइंदा त चना असी मेहमान खास आहियूं पर ही बेचारा बुजुर्ग चवन पिया इबादत कंहिंजी बे नंबर ते कुरान फरमाए तो वबिल वालिदैन इहसाना ऐ मुसलमानों फैसलो थे अल्लाह जी इबादत का पो पंजे पीउ माव जी खिदमत कजो या मालूमात जरूरी है अजो के नौजवानन के मोबाइल बि आहे हर शे अथन पर अदब कोन थन पी मां जो अदब कोन इन जी खोट